नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त के मिठी मां खबर ईंदाल मिठी में ज़िला इंतजामिया थर परकर पाक आर्मी ऐं सिंध साइकिलिस्ट एसोसिएशन जे गॾियल सहकार सां मिठी में मुनक़िद थींदड़ 3 ॾींहनि जी साइकिलिंग रेस जे मुक़ाबलनि जी शुरूआत DC ऑफिस चौक खां नवकोट ताईं कई वई। उन मौक़े ते एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 सैयद कबीर शाह ऐं एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 राजेश कुमार, डिप्टी डायरेक्टर समाजी भलाई खातो बलजी मल, समाजी इदारनि जे नुमाइंदनि, इंटरनेशनल साइकिलिस्ट ऐं सेक्रेटरी जनरल सिंध साइकिलिस्ट एसोसिएशन मलिक कलीम अवान ऐं आम माण्हू वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 सैयद कबीर शाह, इंटरनेशनल साइकिलिस्ट मलिक कलीम अवान चयो त थरपारकर में साइकिलिंग रेस मुनक़िद करण जो मक़सद सिर्फ़ रांदियुनि खे फ़रोग़ ॾियण पर अमन ऐं भाईचारगी जो पैगाम पिणु आम करणु आहे ऐं हिननि चयो त उन करे थरपारकर में 3 ॾींहनि जी साइकिलिंग रेस जा मुक़ाबला कराया पिया वञनि। हिन वधीक चयो त हिन रेस में पूरी सिंध जूं 8 टीमूं जंहिं में 60 साइकिलिस्ट शामिल आहिनि, जंहिं में हैदराबाद, कराची, ठठो, मीरपुरख़ास, नवाबशाह, सखर, लाड़कानू ऐं 2 टीमूं पाक आर्मी जूं शामिल आहिनि। मलिक कलीम अवान वधीक चयो त ही प्रोग्राम पाकिस्तान आर्मी इन्विटेशन टूर दी थरपारकर पाकिस्तान जिंदाबाद साइकिल रेस जे ऐवान जे तहत मुनक़िद करायो पियो वञे। हिन वधीक चयो त साइकिलिस्ट खे 180 किलोमीटर जो सफ़र 3 मरहलनि में तय करणो पवंदो। पहिरें ॾींहं जी 60 किलोमीटर जी रेस जे मुक़ाबलनि में पाक आर्मी जे बिलाल 1 कलाक 49 मिंटनि ते तय करे पहिरीं पोज़ीशन, कराची ए जे अशर 1 कलाक 50 मिंटनि ते सफ़र करे 2 नंबर पोज़ीशन ऐं पाक आर्मी जे अब्बास 1 कलाक 51 मिंटनि ते सफ़र तय करे 3 पोज़ीशन हासिल कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।